मसलो आहे फिर सही दिल जाए मां खाधो गामू चोर दिल जाए थी ना मां चोर तो लगन दोस्तों क्या सब ठीक है। उम्मीद तो क्या था सब ठीक होंदा। अज जी असो रिएक्शन वीडियोस तमाम इंटरेस्टिंग हन। सो असां उन्हनि ते रिएक्शन ॾींदासीं ऐं तव्हां असांखे सब्सक्राइब कयो, असांजे चैनल जी वीडियोस के लाइक कयो, कमेंट कयो, कंहिं टॉपिक ते रिएक्शन खपे तव्हां ऐं ॿुधायो वीडियो खे स्किप न कजो। असांजे इलाही सारे दोस्तनि असांखे इहो चयो था जो तव्हां फनी वीडियो बि ऐड कयो वीडियोस में। हलो मसलो आहे फिर गामू चोर मां खाधो हूँ चोर तो दिल लगन जाए थी ना मां सम्झी वियुमि साईं पंहिंजी साह खां पहिरियों खेर सां जेकॾहिं वञणु चाहे थो त घर मां सम्झी वियुमि साईं हे छा कंदुमि पैसा न न ज़रूरत न आहे ज़रूरत न आहे न आहे ज़रूरत न जी बाक़ी रखो खीसे में रखो मोबाइल ॾियां मां बाक़ी साईं छा मां हिकिड़ी हाली गोली आयूं हलियो वेंदो मां बाबा हुकुम कर ॿुधाए छॾे थो रखो ते रख अरे भाई रख खपई खीसे में छा मुंडी ॾियांव साईं सोनी आहे मां सोनी मुंडी छा कंदुमि तूं रखो ते खीसे में रख वञा मां टाइम न आहे बहस न कर चयो पियो ॿुधे नथो ॾिठो ई नथो फुरी नथो त वञा न साईं मां ॾिठो थो साईं अहिड़ी गोलियूं तो मां यादि करे बहस थो करे साईं हुकुम कर बस कर बस कर हा बाबा आस्ते ॻाल्हाए त घुटो में ख़ुदा हिते गोलियूं हूंदो मां डॉक्टर इलाज कंदा त छा कयूं जाॾा कंदा छोरा लो मोटरसाइकिल हलो जीअं चवां जल्दी कंदो टाइम न अहिड़े कंहिं फनी टॉपिक ते तव्हांखे रिएक्शन खपे त तव्हां असांखे कमेंट में लाज़मी ॿुधाइजो। छा पेट्रोल कढेसि गाॾी में जी पेट्रोल कढे पेट्रोल न साईं पेट्रोल कढेसि पेट्रोल कढेसि पेट्रोल महंगो आहे। हा मां ने छह ई गोलियूं हूंदो ख़ुदा ए सोनी मुंडी तो जा न खपे मूंखे 250 पैसा लीटर सोनी मुंडियूं न खपनि ए ॾिसो न साईं खपनि ए मोबाइल त महांगी आहे कढो कढो त गोलियूं कढो साईं कढो कढो पेट्रोल कढ पेट्रोल न कढ हे रख मोबाइल खे महिरबानी कयो वैसे न कर हाणे मसलो आहे ये वीडियो ॾिसो वाह वाह यार जबरदस्त वाह वाह कमाल है यार आशिक होंदा अंदाज़ो लगायो कमेंट में ॿुधायो। सारिया घायल के जाम जारिया मथा थी बूंद बरसे पई ए मौसम भी मल्हारिया एक्सप्रेशन इश्क वारन ले इहो नाम आ हिकिड़ो वॉइस मां हुननि छोरनि लाइ बि करणु चाहियां थो जेके इहे बुखिया हूंदा हाई क्लास जा छोरियुनि जे कढ सॼो ॾींहुं उन्हनि जे कढ काट लोट संगत जे कहिड़ा माहौल में तव्हांजा वेठा दोस्त हूंदा आहिनि जेके ईअं मैसेज कंदा हुजनि संगत में वेही तव्हां असांखे कमेंट में ॿुधायो कहिड़ा आहिनि। असांजा ॿ टे अहिड़ा आहिनि लूसी दोस्त पोइ असां सां यार लन लाइ थो वेह जा वञी घर में पैकेज वठूं न असां चूतिया आहियूं तोखे सीट जी स्कूटर ते खणणु अचूं इन लाइ त तोखे ॾिसूं त तूं पैकेज कीअं थो हणे माना तूं हिकिड़ो ई दुनिया में रंडी बाज़ पैदा थियो असां बाक़ी ईअं ई आहियूं माना चांहि पीअण ईंदा आहियूं होटल ते कचहरी करण थो अचे माण्हू कचहरी कर दोस्त सां वेठा टिक टिक मैसेज कंदई व्हाट्सएप ते मोकिलींदई वरी हुन अध भड़वे कोपया फोटो करी जान में चांहि पी रहा हूं पुट जो हाई क्लास लूसी आशिक असली रमण जी मांखे ख़ुदा कल मां रुगो छोरियुनि जे कढ पैकेज कराईंदी ज़बरदस्त गिफ्ट असांजी रिएक्शन वीडियोज़ इते असां ख़तमु कयूं था फिनिश थी वई असांजा वीडियोज़ इहे ई आहे। सो कीप सपोर्ट गाइज़ असांखे सपोर्ट लाज़मी कयो ऐं इन खां पहिरियां असांजे चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कयो बेल जे आइकन खे दॿायो जेके बि असांजूं वीडियोज़ जूं नोटिफिकेशन तव्हां वटि अची वञनि। सो असांखे इजाज़त ॾियो वरी नेक्स्ट वीडियोज़ में इंशाल्लाह तव्हां सां मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।